निभागा निकर हितां। हेॾे ॿुधो, हिन दफ़े मां तव्हांजी ॻाल्हियुनि में सफ़ा अचण वारी कान आहियां। मूंखे पंहिंजे जनम ॾींहं ते गिफ्ट खपे, मतिलब कि खपे। अरे मुंहिंजी राणी, तूं रुगो हथ त रख, शइ ईअं हाज़िर। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जॾहिं सॼी मिल्कियत ई तुंहिंजी आहे त तोखे हिन गिफ्ट जी भला ज़रूरत छा आहे? मतलब? अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हे बंगलो, हे गाॾियूं, आख़िर कंहिंजो आहे इहो सभु? साईं मुंहिंजो ई आहे। हुन खां पोइ न को खां न को पियां, सॼो ॾींहुं कुतनि वांगुरु महिनत कयां, आख़िर कंहिंजे लाइ? तुंहिंजे लाइ न? साईं मुंहिंजे लाइ ऐं ॿारनि जे लाइ था कयो। अच्छा हाणे बाक़ी सभु छॾु, रुगो तूं मूंखे एतिरो ॿुधाए, मां कंहिंजो आहियां? अरे साईं कहिड़ी था ॻाल्हियूं कयो। तॾहिं त चवां थो, जॾहिं सॼी मिल्कियत ई तुंहिंजी आहे त तोखे गिफ्ट जी भला ज़रूरत छा आहे मुंहिंजी राणी? साईं ॻाल्हि त तव्हां बिल्कुलु सही था चओ, जॾहिं इहा सॼी मिल्कियत ई मुंहिंजी आहे त मूंखे हिन गिफ्ट जी ज़रूरत छा आहे भला? हल पंहिंजे दिमाग़ ते हाणे वधीक ज़ोर न ॾे। मां ॿुधो आहे पंहिंजे चौक ते हिकिड़ो पानीपुरी जो नयो गाॾो खुलियो आहे, अघु बि घटि अथसि ऐं हिकिड़ी प्लेट में 2 पुड़ियूं एक्स्ट्रा बि ॾिए थो। हल त शाम जो खाराए थो अचे। ठीकु आहे साईं, मां बिल्कुलु टाइम ते रेडी थी वेंदीमांव। हिन खे चइबो अथव सिंधी दिमाग़। 8 महीननि सां वाच में हिकिड़ो सेल नथो भरायां, बाक़ी हिननि खे गिफ्ट खपे।